अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आवां जो पंहिंजो दोस्त ऐं होस्ट राशिद शाह अवां जे पसंदीदा प्रोग्राम टिकटॉक शो में कीअं आहियो अवां। उम्मीद कंदासीं त तव्हां ख़ैरियत सां हूंदा, ठीक ठाक हूंदा। अवां जी दुआउनि जी बदौलत अल्हम्दुलिल्लाह असां भी ठीक ठाक आहियूं। जीअं त गुज़िरियल शो तव्हां ताईं पहुचायासीं ऐं उन्हनि जो फीडबैक तव्हांजो तमामु घणो वॾी तादाद में असां ताईं पहुतो आहे। ऐं जेके व्हाट्सअप नंबर ते तव्हांजी वीडियोज़ असां वटि एतिरियूं पहुतियूं आहिनि जो असां उन्हनि खे शामिल करण जे लाइ सोचींदा आहियूं त कहिड़ियूं कहिड़ियूं वीडियोज़ असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयूं। सो वेल हिन प्रोग्राम में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लिंक थोड़ियूं घटि वठंदासीं, छो जो वीडियोज़ जी वॾी तादाद आहे ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे, असांजी टीम जी कोशिशि हूंदी आहे त ज़्यादा खां ज़्यादा अवां जी वीडियोज़ हिन प्रोग्राम में शामिल कयूं वञनि ऐं अवां ॾिसी करे पंहिंजो मोहबतुनि सां असांखे नवाज़ियो। सो कुझु वीडियोज़ बि असांजे प्रोग्राम में शामिल कंदासीं ऐं उहे वीडियोज़ जिन में अवां जो फ़न, अवां जो टैलेंट, अवां जो मोहबतूं, अवां जो प्यार खणी करे तव्हां जेको असां ताईं मोकिलियो आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं। ऐं कुझु दोस्त जिन पंहिंजी वॉइस जूं पंहिंजे सिंगिंग करे असां वटि वीडियो मोकिलियूं आहिनि उहे बि पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं। ऐं कुझु उहे जिन पंहिंजी एक्टिंग करे ऐं असां ताईं मोकिलियूं आहिनि त असांजी एक्टिंग कीअं पई लॻे, ॾाढी ज़बरदस्त, असां तव्हांखे एप्रिशिएट कंदा हलंदासीं। ऐं कुझु वीडियोज़ आहिनि जेके असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं। अगरि अव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थियणु चाहियो था त आसान तरीक़ेकार आहे, हिन ॾिनल व्हाट्सअप नंबर ते तव्हां पंहिंजो वीडियोज़ मोकिलियो ऐं अव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। सो बहरहाल कुझु वीडियोज़ आहिनि उन्हनि ॾे हलंदासीं ऐं वरी वापसी में ॾाढो थी न ॾेखार तूं प्यास को दिल में धार तूं है माण्हूअ खे त न मार तूं माण्हू प्यारो अथई त अलाह खे Adekna potomi abe sakwa bishe mona thali Asta poti chama kunda halviski chamona thali Adekna potomi कि मेरा और चांद का नसीब एक जैसा है, वो तारों में तन्हा और मैं हजारों में। सोनी आई जीवे मेरा दिल सोनी है, दुनिया ही गई मेरी हिल सोनी। हथ बुत परस्ती आई, हथ मजहब मस्ती आई, हथ होड़ जी हस्ती आई, हथ दौलत जिंदगी जिया सारी आ सूरत नच प्यारी मुझन उन्हें पारी आज सामू जी यारी मुझन उन्हें पारी आज सामू जी यारी मुझे अखिन आग कदे कदे त नफ़रतन में भी मिलियो सुकून, पर सोना कदे कदे त चाहतन भी रवारे छड़ियो। मैं मुझ पे गए कसम दिल को हर बार रुलाया झूठे थे बधी दिल बराखे वह तो से वनी दराते माफी दे नो कराखे यार खे पर चाइणो आहे नफ़ो थिए नुक़सान थिए तुझे मथा कुर्बान थिए नया बचा तो वती पुण्या बेड नंबर 3 के पेशेंट को इंजेक्शन दे दिया था। जी डॉक्टर। डॉक्टर साहब मेरा इलाज कीजिए। क्या हो गया आपको? मैं जब भी शीशा देखता हूँ मुझे उल्टी आ जाती है। इसमें हम कुछ नहीं कर सकते, तो आपकी शक्ल ही ऐसी है।
असांखे ॿुधायो ज़मानो असांखे सड़े थो वॼायो कयुनि ॾोह कहिड़ो असांखे ॿुधायो छॾिणो ई त ॿियो को बहानो करियां रंग जो त तुंहिंजो पिणे बि कारो हले ता ਵੀਰੇ ਆ ਕੀ ਹੋਈ यार मैं चिड़िया घर गया शेर बड़ा परेशान सी पिंजरा खोल के मैं अंदर गया मैं थापड़ा मारा मैं कहा शेर बन शेर ਤੇ ਮੋੜ तो बां खा गया हेलो गटर, क्या कर रही हो? गटर? लेकिन मेरा नाम तो कुछ और है। अच्छा, तुम्हारा नाम क्या है? सोनाली। हाँ तो सोनाली मिलके गटर ही बनता है। जी नाज़रीन, वक्त जा कांटा असांखे एहसास ॾियारे रहिया आहिनि त कमर्शियल ब्रेक जो वक्त थी चुको आहे। सो हलूं था कमर्शियल ब्रेक ॾांहुं, वरी मोटी मिलूं। वेलकम बैक नाज़रीन, अवां जे पंहिंजे प्रोग्राम टिकटॉक शो में अवां सां गॾु अवां जो पंहिंजो होस्ट ऐं दोस्त राशिद शाह। जी नाज़रीन, अवां जी जेके वीडियो असां ते पहुतियूं आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां, मुख़्तलिफ़ सिटीज़ मां ऐं जिन जिन दोस्तनि मोकिलियूं आहिनि, कुछ दोस्तों ने वीडियोस जो भेजी हैं पंजाब से भेजी हैं, उनको भी वेलकम कहते हैं, खुशामदीद कहते हैं। आपकी वीडियोस भी हम तक पहुंच चुकी हैं और वो भी अपने प्रोग्राम में शामिल करेंगे। तो कुछ दोस्तों ने कहा था कि हमें कुछ समझ में तो नहीं आता पर प्रोग्राम बहुत अच्छा होता है इसलिए हम वॉच करते हैं, तो उनके लिए हमने चंद लफ्ज उर्दू में भी बात की ताकि आप लोगों तक भी हमारी आवाज़ पहुंचे और आप भी हम तक अपनी वीडियोस सेंड कर सकते हैं। सो कुछ वीडियोस दे हलंदासीं जेके वीडियोस असां वटि पहुचियूं आहिनि, जिन में अवां जो टैलेंट तमामु वॾी तादाद में आहे। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां सां शेयर कंदो हलंदुमि त कुछ ॾींहं पहिरियां टिकटॉक ते हिकिड़ी ट्रेंड हली पई मुर्शिद जी, हींअर वरी वॉकिंग जी ट्रेंड बि हले पई त जंहिंजो हलणु सुठो आहे, जंहिंजी अदा सुठी आहे, त उन्हनि खे वॾा लाइक्स मिलनि पिया ऐं असां सोचींदा आहियूं त असां ईअं छो नथा हलूं ऐं असांखे बि ईअं हलणु घुरिजे, असांजा बि ईअं लाइक असांखे बि मिलनि। पर इतफ़ाक़ इहो थींदो आहे कॾहिं कॾहिं असांजो हलण बि सुठो हूंदो आहे, एक्टिंग बि सुठी हूंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं सिंगिंग करण महिल वॉइस बि कुझु दोस्तनि जी सुठी हूंदी आहे पर उन्हनि खे लाइक न मिलंदा आहिनि ऐं उहे मायूस थी वेंदा आहिनि त असांखे लाइक नथा मिलनि, असांखे छा करणु घुरिजे, असांखे ट्रिक का मिले त जीअं असां फेमस थी सघूं। सभ खां वधीक जेका ट्रिक आहे उहा इहा ई आहे तव्हांजी सलाहियत ऐं तव्हां में लिकियल टैलेंट। तव्हां उनखे दुनिया ताईं पहुचाईंदा रहो, का न का वीडियो तव्हांखे ज़रूरु कामयाबियुनि ॾांहुं छिके वेंदी ऐं तव्हां बि उन्हनि स्टारनि सां मोहबतूं माणे करे दुनिया जे साम्हूं हिकु सितारो बणिजी करे ईंदव। सो कुझु वीडियोज़ आहिनि पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयूं था। अॼु ॻाल्हायां घटि इन करे पियो छो जो वीडियोज़ वॾी तादाद में आहिनि ऐं उन्हनि खे असांखे पंहिंजे प्रोग्राम में शामिल करणो हूंदो ऐं कहिड़े बि हाल में उन्हनि ताईं पहुचाइणियूं हूंदियूं छो जो हू पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असां ताईं उन्हनि मैसेज कया आहिनि त असांजो वीडियोज़ पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयो। सो हलूं था कुझु वीडियोज़ ॾे ऐं ॾिसूं था त हिननि वीडियोज़ में कहिड़ो टैलेंट लिकल आहे या अहिड़ी एक्टिंग कहिड़ी आहे जेका बहितरीन खां बहितरीन कई वई आहे। सो हलूं था कुझु वीडियो ॾे, वरी मिलूं था हिन वीडियोज़ खां। छॾे ॾिनो आहे हुनजो इंतज़ारु करणु हमेशह जे लाइ, जॾहिं राति गुज़री सघे थी त ज़िंदगी बि गुज़री वेंदी। ओ छॾे ॾिनो यार असां रोअण हाणे, बेवफा जे पोयां दाहूं करण हाणे, बेवफा जे पोयां दाहूं करण हाणे। दुनिया दर्द ॾींदई दवा मां कंदो सोए, का तकलीफ़ ईंदई दुआ मां कंदो सोए। हाय मुझे तखय्युल जाए मैं जबी शाल जिंदा हुदी शाल सन में वसी बुलबुले। कोई तुझे छेड़े कहीं चुप रहूं मैं वहाँ, तेरे जैसी मैंने नहीं पहनी है चूड़ियाँ। कोई तुझे छेड़े कहीं चुप रहूं मैं वहाँ, तेरे जैसी मैंने नहीं पहनी है चूड़ियाँ।
अब आपको पता है हम पानी क्यों पीते हैं? नहीं भाईजान, क्यों पीते हैं? क्योंकि हम पानी खा नहीं सकते। साईं तू मूंसां प्यार कंदी आहीं न? हाँ वो मां जेको चवां उहो कंदी आहीं? जी ॿुधायो। 300 रुपया उधार आ दे। रख के फाड़ दूंगा इधर ही, समझा? जानता नहीं है तू मुझे? अबे तू जानता नहीं है मुझे, मैं इसका आदमी हूँ। हाँ, और मैं इसकी औरत। बराबर डायलॉग बोला ना बॉस। जी नाज़रीन, कीअं लॻियो तव्हांखे वीडियो? उमेद कयां थो तव्हांखे ज़रूर पसंदि आयो हूंदियूं। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो, तव्हां पंहिंजे दोस्त खे मैसेज कयो त यार जल्दी अच, मेहरान टीवी ऑन कर, ऐं असांजी वीडियोज़ अचनि पियूं जिन ते असां एक्टिंग कई आहे। उहे वीडियोज़ हिन वक़्तु मेहरान टीवीअ जे चैनल ते अचनि पियूं, या असां बि ॾिठियूं आहिनि, तव्हां बि जल्दी करे ॾिसी वठो। अच्छा, कुझु दोस्तनि वरी छा कयो हूंदो, जो उन्हनि जा फोटू कढिया हूंदा, उन्हनि जी वीडियो भरी हूंदी, वरी पंहिंजे व्हाट्सअप में पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयूं हूंदियूं, उन खां अलावा पंहिंजे फेसबुक ते ॾिनियूं हूंदियूं, पंहिंजे यूट्यूब ते ॾिनियूं हूंदियूं, त असांजी वीडियोज़ बि मेहरान टीवीअ जे हिन प्लेटफॉर्म ते अची चुकियूं आहिनि। ऐं अगरि अव्हां बि पंहिंजी वीडियोज़ मोकिलणु चाहियो था त बिल्कुलु तव्हां बि मोकिले सघो था हिन ॾिनल नंबर ते। ऐं गॾो गॾु अगरि तव्हां असांखे यूट्यूब ते सर्च करणु चाहियो था, यूट्यूब ते ॾिसणु चाहियो था, अगरि वक़्तु आहे इंसानु कॾहिं कॾहिं बिज़ी थी वेंदो आहे, लाइव न ॾिसी सघंदो आहे, सोचींदो आहे पर हाणे मुंहिंजी वीडियोज़ आयूं आहिनि या न आयूं आहिनि, उन्हनि खे मां कीअं वॉच कयां? त आसान तरीक़ो आहे, यूट्यूब चैनल ते वञी मेहरान टीवी ऑफिशियल लिखंदा ऐं हुन चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा, बेल आइकन दॿाइण बि न विसारींदा, ऐं लाइक एंड कमेंट सां पंहिंजी आगाही ॾींदा त तव्हांखे हीउ प्रोग्राम कीअं लॻे पियो ऐं तव्हांखे हिन प्रोग्राम मां छा सबक़ु मिलियो। छो जो जेके वीडियोज़ हूंदियूं आहिनि न, के सुठा सुठा अहिड़ा ज़बरदस्त कंटेंट हूंदा आहिनि जिन में पब्लिकली हिकिड़ो मैसेज हूंदो आहे, अवेयरनेस हूंदी आहे, माण्हुनि ताईं उहो पैगाम पहुचे त जीअं माण्हू उन्हनि मां कुझु सबक़ु हासिल करे सघनि। इहे कंटेंट ॾाढा सुठा हूंदा आहिनि ऐं मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त जेके बि अहिड़ा कंटेंट ठाहीनि था, महिरबानी करे उन्हनि खे सपोर्ट कयो ऐं उन्हनि खे अॻिते अचण जो मौक़ो ॾींदा कयो, ऐं कोशिशि कंदा कयो त टिकटॉक जे हिन प्लेटफॉर्म ते अगरि को टैलेंटेड इंसानु आहे त उनखे मौक़ो ॾियो, उहो अॻिते अचे, उनजी हौसला अफ़ज़ाई कयो ऐं उहे अॻिते अची करे अव्हांखे मोहबतुनि सां ऐं वधीक कॉन्टेंट तव्हां ताईं पहुचाए सघनि। सो अहिड़ा कॉन्टेंट उन्हनि खे सपोर्ट कंदा कयो। ऐं रिसेंटली मां पाण बि जॾहिं बि टिकटॉक ऑन कंदो आहियां त उन्हनि में मुंहिंजी बि कोशिशि हूंदी आहे त मां उन्हनि कॉन्टेंट खे अॻिते खणी अचां जेके कॉन्टेंट सुठा आहिनि, जिन पंहिंजी महिनत सां, पंहिंजी सलाहियतुनि सां हिकु मंज़िल माणी आहे। सो नाज़रीन, कुझु वीडियोज़ आहिनि, मां पहिरीं चयो त ॻाल्हाईंदुमि घटि, छो जो वीडियोज़ जूं वॾी तादाद आहे, उन वीडियोज़ ॾे हलंदासीं ऐं वरी मिलूं था हिन वीडियोज़ खां पोइ। हाय कॾहिं पूरी थींदियूं दिलि जूं उहे ख़्वाहिशूं, सर्दी बि हुजे चांहि बि हुजे। खिलण जी त आदत अमाई विधिया, रोई पाण मूंखे, रोई पाण मूंखे, रोआरे न छॾिजो असांखे ओ सुम। अबे गज्जू, विदेश घूम के आया है और तेरी तो इंग्लिश भी खतरनाक हो गई है, पर तू विदेशियों की इंग्लिश समझता कैसे है? देख भाई, hey bro, where's the pub? हैं? Where's the pub? अरे भाई बगीचा पूछ रहा हूँ, बगीचा। नाज़रीन, कीअं लॻियूं अव्हांखे हीअ वीडियोज़? उमेद कयां थो ज़रूर पसंदि आयूं हूंदियूं ऐं नंढियूं नंढियूं लिंकूं वठी करे अव्हां जूं वीडियोज़ वधि खां वधि पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयूं पिया, त जीअं तव्हां सभु, छो जो जीअं जीअं वक़्तु वधंदो पियो वञे, वीडियोज़ जी तादाद वधंदी पई वञे, ऐं असांजी कोशिशि आहे त जेके जेके वीडियोज़ असां ताईं पहुतियूं आहिनि, उहे पंहिंजे प्रोग्राम में असां शामिल करे अव्हां जूं मोहबतूं, अव्हां जो प्यार समेटे सघूं। जी नाज़रीन, ॻाल्हियूं त हलंदियूं रहंदियूं, बहरहाल वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ मिलूं था असां सां। वेलकम बैक नाज़रीन।
अवां जे पंहिंजे पसंदीदा प्रोग्राम टिकटॉक शो में अवां सां गॾु अवां जो होस्ट ऐं दोस्त राशिद शाह। सो बहरहाल गॾोगॾु असां उन्हनि माण्हुनि जे लाइ बि हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहींदासीं जेके महिनतूं करे करे थकिजी पिया आहिनि, जेके वीडियोज़ जे मथां वीडियोज़ ठाहे करे कॾहिं कॾहिं डिप्रेशन में हलिया वेंदा आहिनि, दोस्तनि ॾे वेंदा आहिनि या वॾे स्टारनि ॾे वेंदा आहिनि। त प्लीज़ महिरबानी करे असांखे सपोर्ट कयो। असांजो अकाउंट फ्रीज़ थी चुको आहे, उनखे अनफ्रीज़ करण जे लाइ हू कॾहिं कॾहिं डिप्रेशन में हलिया वेंदा आहिनि, कॾहिं कॾहिं कुझु दोस्त अकाउंट डिलीट बि करे छॾींदा आहिनि। इहा कमज़ोर माण्हूअ जी आदत हूंदी आहे। कोशिशि कंदा कयो त जहिड़ो वक़्तु जहिड़ा हालात तव्हांजे साम्हूं आहिनि उन्हनि सां जंग कयो ऐं कोशिशि कंदा कयो गॾोगॾु तव्हां जेके वीडियोज़ ठाहियो था, अगरि तव्हांखे दुनिया में कामयाबी माणी आहे त पंहिंजे दिमाग़ सां, पंहिंजे टैलेंट सां, पंहिंजे बलबूते सां तव्हां हिकु मक़ाम हासिल करे सघो था। आसान तरीक़ो आहे। तव्हां कॾहिं कॾहिं इहो सोचींदा आहियो अहिड़ा आइडियाज़ असांजे ज़हन में छो न आहिनि ईंदा, इहे ॻाल्हियूं असां छो न सोचींदा आहियूं, अहिड़ा कॉन्टेंट असांजे दिमाग़ में छो न आहिनि ईंदा। बिल्कुलु अची सघनि था। तव्हां थोरो कॉन्फिडेंस अवर कयो, पंहिंजे कॉन्फिडेंस खे थोरो तव्हां मज़बूत रखो त यकीनन तव्हांजे ज़हन में बि उहे आइडियाज़ अची सघनि था ऐं अव्हां बि ओड़ा कॉन्टेंट ठाहे सघो था। तव्हां दोस्तनि सां गॾु वेंदा कयो, कोशिशि कंदा कयो, ट्राई कंदा कयो सुठा सुठा मैसेज जेके पब्लिक खे पसंदि अचनि, जिन मां अव्हांखे बि सबक़ु मिले ऐं ॾिसण वारनि खे बि सबक़ु मिले, ॿुधण वारनि खे बि सबक़ु मिले ऐं मुहबत करण वारनि खे बि सबक़ु मिले। पहिरियां शो में जेको गुज़रियल शो उन में बि मां इहो चयो हुयो त कोशिशि कंदा कयो त वालदेन जे हवाले सां कुझु कॉन्टेंट ठाहींदा कयो, रिश्तनि जे हवाले सां कुझु कॉन्टेंट ठाहींदा कयो। अक्सर हिन वक़्त में तव्हां ॾिसो त भेण भाउ सां रुठल आहे, दोस्त दोस्त सां रुठल आहे, भाउ भाउ सां रुठल आहे। अहिड़ा कॉन्टेंट ठाहींदा कयो जिन में पब्लिक खे मैसेज मिले। तव्हांजे हिकिड़े कॉन्टेंट ते अगरि के दोस्त पाण में मिली था वञनि, अगरि भाउ ऐं भेण पाण में मिली था वञनि, अगरि ॿिनि भाइरनि जो पाण में सुलह थियो थो वञे त यकीन कयो तव्हां सोचो तव्हां केॾी वॾी नेकी कमाई ऐं गॾोगॾु तव्हांजो पब्लिक ताईं मैसेज बि वियो। सो अहिड़ा कॉन्टेंट ठाहींदा कयो ऐं अव्हां असांजे यूट्यूब चैनल यानी कि महरान ऑफिशियल चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा, बेल आइकन दॿाइणु न विसारींदा, गॾोगॾु लाइक ऐं कमेंट सां पंहिंजी मोहबत जो इज़हार कंदा। कुझु वीडियोज़ आहिनि जेके पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयूं था ऐं ॾिसूं था त हुननि कहिड़ो फन ॾेखारियो आहे, कहिड़ी एक्टिंग ॾेखारी आहे, कहिड़ी एक्टिंग सां असांखे हू इम्प्रेस करण जी कोशिशि कनि था। सो लेट्स सी। ओदा हेॾे अचे, हेठि वे। Oh no! मथे थी वेझो अचे। जो छा आहे तोखे? कुझु कोन, बसि उंगली जी ताक़त में चेक कया। आयो रे मां। شبگو عاشق زو دروغ نگو ساعت جو دل بخرو من انتظار بیا تویو ای جیگرا لبای جو ای اصلا با من بیمو दिल में जला के मोहब्बत आयो कि मेरा हमें पत्थर मुंह के आया दुश्मन तछड़ो पर सजड़न जा दुश्मन तछड़ो पर सजड़न जा ऐसा न घड़ा थी। अमीरों का सर्दियों का जैकेट, और हमारा तुंहिंजी वफ़ादारी जी मूंखे उन ॾींहुं ख़बर पइजी वई हुई जंहिं ॾींहुं मुंहिंजी शादीअ में 500 रुपया लिखाए सॼो ॻोठु वठी जेका तूं मुंहिंजी भींग करे वियो हुए, आख़िर में ढेगियूं बि हिन घोट पाण धोतियूं, हिन घोट पाण धोतियूं। हथ में हथ ॾेई गॾु हूंदासीं, माण्हुनि खे पिया टांडा ॾींदासीं। हथ में हथ ॾेई गॾु हूंदासीं, माण्हुनि खे पिया टांडा ॾींदासीं। हथ में हथ ॾेई गॾु हूंदासीं, माण्हुनि खे पिया टांडा ॾींदासीं। बाहीअ सां अहिड़ी बारी आहे। स्कूल बंदि थियनि या न उन में असांखे परवाह न आहे, पर शादियुनि ते ज़रूर बंदिश लॻणु घुर्जे। असांजो अंदर थो सड़े। अकेला हुयासी अकेला ही आहियूं, न साथी मिलियो को कॾहिं रूह वारो, विसारे छॾियो जन मुसीबत में मूंखे,
भरी याद क्या मां ज़रूरी इतना है ॿुधो त मुंहुं जे नाले खां वॾी महबूब नफ़रत कई ॿुधो त मुंहुं जे नाले। जी नाज़रीन, कीअं लॻियो अव्हांखे ही वीडियो? उम्मीद कयां थो ज़रूर पसंदि आयूं हूंदियूं। ऐं जीअं मां ॻाल्हि कई त अहिड़ा कॉन्टेंट ठाहिण खपनि जिन ते असांखे पब्लिकी मैसेज मिले। सो वेल, वक़्तु पंहिंजे इख़्तिताम ॾे वञी रहियो आहे ऐं वक़्त जा कांटा बार बार चई रहिया आहिनि त हाणे प्रोग्राम जो दी एंड थियण वारो आहे। ऐं यकीनन तव्हां बि सोचियो हूंदो त अॼु हिन प्रोग्राम में ॻाल्हि तमामु घटि थी आहे। उनजी वजह अव्हां जूं वीडियोज़ आहिनि जेके वॾी तादाद में पहुची चुकियूं आहिनि। ऐं यकीन कयो, तव्हांजो जेके वीडियोज़ व्हाट्सएप ते मोबाइल खे हैंग करे छॾियो आहे, एतिरियूं वीडियोज़ आहिनि जेके असां बयान नथा करे सघूं। ऐं कुझु दोस्त सोचींदा बि हूंदा त असांजूं वीडियोज़ अञा ताईं प्रोग्राम में शामिल छो न आहिनि थियूं, त वारी वारी सभिनीनि जूं वीडियोज़ पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयूं वेंदियूं, पर गॾु ब गॾु ब्रेक ब ब्रेक तव्हांजूं वीडियोज़ पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं। ऐं कुझु दोस्त जिन वीडियोज़ मोकिलियूं आहिनि उहे अञा असांजे प्रोग्राम में शामिल न आहिनि थियूं, त इनशाला वरी नेक्स्ट प्रोग्राम में उहे तव्हांजूं वीडियोज़ बि शामिल कयूं वेंदियूं ऐं तव्हांजूं मोहबतूं समेटियूं वेंदियूं। सो वेल नाज़रीन, कुझु वीडियोज़ पंहिंजे प्रोग्राम में शामिल करण खां पहिरियां यकीनन मां तव्हां खां इजाज़त वठंदुसि ऐं वेंदे वेंदे एतिरो ज़रूरु चवंदुमि त कोशिशि कयो, सुठा कॉन्टेंट ठाहियो, सुठो मैसेज ॾियो माण्हुनि में अवेयरनेस पैदा कयो, मोहबत पैदा कयो ऐं अहिड़ा कॉन्टेंट जिन में तव्हांखे लॻे थो त ही ॾिसी करे माण्हू कुझु गुमराह थींदा, कुझु ग़लति रस्ते ॾे वेंदा, उन्हनि कॉन्टेंट खां कोशिशि कयो त थोरी साइड कंदा कयो ऐं उन्हनि खां थोरो परे रहंदा कयो। छो जो इन्हनि में अगरि तव्हांजी का अहिड़ी वीडियो जेका कंहिं इंसान खे गुमराह करे थी, जेका कंहिं इंसान खे ग़लति वेठियो थी वञे, त इन में तव्हांजा गुनाह बि शामिल आहिनि। सो कोशिशि कयो त तव्हां माण्हुनि खे इंटरटेनमेंट कयो, बहितरीन खां बहितरीन वीडियो ठाहियो। ऐं कॾहिं कॾहिं इंसान मायूस हूंदो आहे त टिकटॉक ऑन करे छॾींदो आहे, टिकटॉक ऑन करे चवंदो ठीकु आहे, मां अचां थो टिकटॉक ते वेही करे कुझु फनी मूमेंट ॾिसां जिन में मां थोरो ख़ुशि थियां। पोइ कॾहिं कॾहिं इलाही मायूस बि थी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं सुठा कॉन्टेंट ॾिसी करे हुनखे ख़ुशी बि महसूसु थींदी आहे। असांजे हिन पाकिस्तान में सुठा टैलेंटेड माण्हू आहिनि जेके ॻोठनि में रहनि था, वाणनि वसंदनि में रहनि था, उन्हनि खे को प्लेटफॉर्म न आहे, त ईज़ी तरीक़ो आहे टिकटॉक ते अची करे तव्हां पंहिंजो टैलेंट ज़ाहिर करे सघो था। ऐं वेंदे वेंदे मां एतिरो ज़रूरु चवंदुमि त असांजे महरान टीवी ऑफिशियल चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे दॿाइण न विसारींदा, पंहिंजे लाइक ऐं कमेंट सां असांखे आगाह कंदा। तेसीं ताईं पंहिंजी दुआनि में यादि रखंदा। इंशाल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में वरी ॿियूं वीडियोज़ खणी करे ईंदासीं। तेसीं ताईं मां तव्हां खां इजाज़त वठंदुसि। ज़िंदगी महिरबान रही, अगरि साह साथ ॾिनो त इंशाल्लाह वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी। वेंदे वेंदे एतिरो ई चवंदासीं, साथ सलामत, ख़ुदा हाफ़िज़। अरे ख़बर चढ़ी कोन तो यार, डॉक्टर मूंखे चया रोज़ानी 2 किलोमीटर पंध हलंदो कर। पोइ हिनखे काॾे किलियो अथई? हिनम वरी मीटर लॻल आहे न, त ख़बर कीअं पवंदी त 2 किलोमीटर पूरा थी विया। तुम सारे लड़के एक जैसे ही होते हो। हम मेकअप नहीं करते ना। क्यूट जेही लुक तेरी सोहनी है, गब्बरू नूं नित रोज़ मार दी, तक तेनू अख मर जानी है, होंदी है बलिक मेरी कार दी। अञा त दिल मुंहिंजे वस में न आ, जेने मुंहिंजो चवण वठंदी पोइ तोखे न यादि कंदी। विसरी नथो तू, विसरी नथो तू, जे तेरो तोखे विसारा थो। देर से ही सही लेकिन कुछ बनेंगे जरूर। ये जमाना खैरियत नहीं हैसियत पूछता है।